टंडोलायार में चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार ॿारनि जो हेल ताईं को बि वारिस ज़ाहिर न थियो, जंहिं सबबि पुलिस खेनि ईदी सेंटर मोकिलण ते गौर शुरू करे छॾियो आहे। टंडोलायार में कुझु ॾींहं अॻु चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयल 3 ॿार पुलिस जी हिरासत में आहिनि। पुलिस मूजिबि बरकत जी उमिरि 8 खां 9 वरियनि, अज़ीमा जी उमिरि 6 खां 7 ऐं करीमा जी उमिरि 3 खां 4 वरिय आहे। कुझु ॾींहं अॻु दुकानदार फ़ोन करे ॿारनि जी चोरी बाबति आगाह कयो हो। पुलिस ॿुधायो त ॿार जेके वारसनि जो फ़ोन नंबर ॾेई रहिया आहिनि, इहो मुसलसल बंदि वञी रहियो आहे, जॾहिं त इन्हनि जो अञा ताईं को वारिस बि ज़ाहिर नाहे थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।